नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त रबी जे मुंद अचण बावजूद भी सिंधु दरिया में पानी की खोट बरकरार है। सखर बैराज में निकंदड़ केनाल में पानी जो छोर घट थियण लॻो है, जंहिं करे पुछड़ी जा आबादगार मुदाहितो फसल पोखण लाइ परेशान आहिनि। सखर बैराज में निकंदड़ राइस केनाल, दादू केनाल, नारा केनाल ऐं रोड़ी केनाल, खैरपुर ईस्ट, खैरपुर वेस्ट ऐं नॉर्थ वेस्ट केनालनि में पानी जो वेकरा घट छॾिया पिया वञनि। केनाल में पानी जो छोर घटिजण लॻो है, जंहिंजे करे रबी जो फसल मुतासिर थियण जो खदशो वधी वियो है। सखर बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज मुताबिक़ गुड्डू बैराज वट मथां वेकरो 56,734 ऐं हेठियां वेकरो 46,014 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज मथां वेकरो 44,970 ऐं हेठियां वेकरो 18,710 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटां पानी जो मथां वेकरो 17,355 क्यूसेक ऐं हेठियां वेकरो 0 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो है।